सिंध में रियासती इदारनि जो विछायल ॼार ऐं सिंध जे नौजवाननि जा वक़्ताइता थियल क़त्ल। नई रिपोर्ट सां गॾु हाज़िर थी आहियां सिंचिन्याणी पिरे सिधू, स्क्रिप्ट एंड राइटर, डायरेक्टर एंड चीफ एडिटर सोहेल अबड़ो, एडिटर हुसैन सिंधी शाबरानी। सिंध में नायल हुकूमत जे हथरादू करायल समाजी बदअमनी वधंदे सिंध जे नौजवाननि जे क़त्लनि ताईं पखिड़िजी वई। 1 महीने अंदरि सिंध जे माहिरनि खे 7 लाशा खणणा पिया। सभ खां पहिरियों लाड़काणो वासी 22 सालनि जो नौजवान इमरान अबड़ो नई शादी करे गुरबत हुजण करे घर वारनि जे पुट जी बुख उजाइण लाइ कराची गुलशन हदीद पहुतो। कुझु ॾींहं मज़दूरी करण खां पोइ हिकु शाम जो नशे में धुत थियल अफ़गानी पठाण मथां डंपर चढ़ाए चिबाटे छॾियो, जंहिंजी बेवा ऐं घर वारनि में मातम मतल रहियो। ॿिए ॾींहुं 20 सालनि जो कामरेड फरहान सर्की खे मेडिकल स्टोर ते गोलियुनि जो खाज बणायो वियो। फरहान सर्की पंहिंजे भेणवीअ खे बख़्शिश थियल हो, जेका ॻाल्हि भेणवीअ जे भाउ खे पसंदि न हुई। तॾहिं वाक़ियो पेश अचण जो ॿुधायो पियो वञे ऐं 3 ॾींहं ते सिंध जो नंढी उमिरि वारो सोशल वर्कर कामरेड अरसलान अबड़ो खे नामालूम हथियारबंदनि तरफ़ां गोलियूं हणे नसीराबाद में उछलायो वियो, जंहिंजी मामी जेका शहीद अरसलान अबड़ो सां माइरनि जियां प्यार कंदड़ हुई, वाक़िए खे बर्दाश्त न कंदे उहा बि मालिके हक़ीक़ी सां वञी मिली ऐं शहीद अरसलान जो हिकु 1.5 साल जो पुटु पीउ जे फोटू खे ॾिसी अॼु ताईं रहंदो आहे ऐं अफ़सोस जो अॼु ताईं पुलिस कातिलनि जो पतो बि नाहे लॻाए सघी ऐं बहितर कातिलनि ताईं पहुचण लाइ शहीद जे वारसनि खां ख़र्च पखो घुरे पई। ठीक उन्हनि वाक़िअनि खां पोइ गुलशन मेमार में सिंध यूनिवर्सिटी जो प्रोफेसर डॉक्टर ज़ैनुल आबिदीन खे अफ़गानी पठाणनि फुर दौरान गोलियूं हणे मारे छॾियो। मौक़े ते 3 जवाबदारनि मां 2 पकड़िजी पिया, जंहिंखे पुलिस फौरी आज़ादु करे छॾियो। उनखे 2 ॾींहं मस गुज़रिया त मथां सिंध जे जीवत ऐं पखियुनि सां प्यार कंदड़ ख़ुशि मिज़ाज इंसान नाज़िम जोखियो खे अरबन जे शिकार जी वीडियो ठाहिण तां सिंध जे बदबूदार सरदारी निज़ाम तहत PP जे MP जाम अवैस गुलाम जोखियो ऐं MNA अब्दुल करीम जोखियो ऐं संदसि जे गार्डन सॼी राति लोही शीकनि ऐं ब्लेडनि सां पूरे जिस्म ते झीर ॾेई क़त्ल कयो वियो, जेको सिंध लाइ बर्दाश्त करण खां ॿाहिरि हो। वाक़िए ते सिंध जो शऊर उथी पियो ऐं 1 ॾींहं में जाम अवैस गुलाम पुलिस हथां गिरफ़्तार थियो। उन वाक़िए खे 1 ॾींहुं पूरो थियो त शदात कोट जे खैरपुर जोसो वारे इलाइक़े में PP जे बदमस्त वॾेरे टाइप MPA गावर उसराण मज़लूम सियाल बिरादरी मथां सरेआम फायरिंग कराए ॾिनी, जंहिं जे वाक़िए में पाक किताब खे बि गोलियूं हणे शहीद कयो वियो ऐं सिंध में 7 क़ुराननि जे बराबरि सम्झी वेंदड़ न्याणी फ़हमीदा सियाल क़त्ल थी। उन ई ॾुखाईंदड़ वाक़िए जा अञा ताईं कोई जवाबदार गिरफ़्तार नाहे थियो ऐं उन ई खां पोइ काल दरियाखान मरी में जस्कम जो सीनियर कारकुन ख़ालिद पल खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, जंहिं जे वाक़िए पुलिस अञा ताईं कोई ॿुटो नाहे ॿारियो। सवाल उहो पैदा थिए थो त 1 महीने अंदरि पंहिंजे धरती ते 7 क़त्ल थियनि था ऐं उतां जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े वज़ीर आला सिंध नोटिस ई न वठे या का सगारी कार्रवाई नथी थिए त उन हुकूमत खे नाकाम हुकूमत ऐं नाकाम रियासत चई सघिजे थो, छो त जिन क़ौमनि जा नौजवान नशाई जुआरी ऐं समाजी बुराइनि खां वधीक पंहिंजे धरती खे सम्झंदे पंहिंजे सीने लाहिनि त अहिड़नि नौजवाननि ते क़त्लनि ते सिंध जे घर घर में एहतजाज ऐं कारा झंडा चाढ़िया वञनि, जीअं वक़्त जे हुकुमराननि खे पंहिंजी क़ौम जो दर्द यादि अचे।